नाज़रीन, लाड़काने में हादसे में नींगर फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा मेहरान टीवी जे रिपोर्टर एजाज़ चांडियो खां। जी एजाज़, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सदर लाड़काने शहर के अलाहाबाद थाने की हद दाया चौकार इलाके में तेज रफ्तार ट्रैक्टर जे टक्कर में 9 सालन जो बिलावल पुट अलीगोर शेख सख्त जख्मी थी पियो, जंहिंखे गंभीर जोगी हालत में वास्ता खणाए ट्रामा सेंटर में आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां जख्मी नींगर फौत थियण जी तस्दीक कई। वारसनि में अहिड़े वाक़े खां पोइ घर में रोज़ राड़ो पइजी वियो। ॿिए पासे अलाहाबाद पुलिस पहुची करे ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो ऐं वारसनि जो चवणु हो त नंढो छोकिरो ॿार जेको असांजे पाड़े में वञी रहियो हो त ट्रैक्टर अचे जेका टक्कर हणण जेको सख़्तु ज़ख़्मी थी वियो, जंहिंखे ट्रामा सेंटर आंदो वियो ऐं हुते डॉक्टरनि पारां हुनजे फौत थियण जी तस्दीक थी वई ऐं लाश घर पहुचण ते रोज़ राड़ो मची वियो। जी सरदार। एजाज़, अवां जी महिरबानी।